वाह टर्टू, हे छा आहे? वरी कहिड़ो कॉम्पिटिशन खटियो आहे? मां शहर खां रेस खटे आयो आहियां। मां नंबर 1 आयसि ऐं हो नंबर 2। ओहो टर्टू, नंबर 1 नंबर 2 न हूंदो आहे। तूं फर्स्ट आयो आहीं ऐं शहर सेकेंड। कंहिं बि शइ जी पोजीशन ऐं रैंक असां ऑर्डिनल नंबर सां ॿुधाईंदा आहियूं। ऑर्डिनल नंबर्स इहे छा थींदा आहिनि? Ordinal numbers tells us about position of things. यानी ordinal numbers अहिड़नि numbers खे चइबो आहे जेके असांखे शयुनि जी पोजीशन या ऑर्डर ॿुधाईंदा आहिनि। Ordinal numbers tells us about position of things. Example: first, second, third, fourth and fifth. हाणे हिन ट्रेन जे दॿनि खे ॾिस। हे ट्रेन जो फर्स्ट दॿो या कैरेज आहे ऐं हे सेकेंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ, सेवंथ, एट्थ, नाइन्थ ऐं 10th। हर कैरेज पंहिंजे पोजीशन मुताबिक जुड़ियल आहे, अॻियां पोयां न आहे। वाह स्मार्टू, हे ऑर्डिनल नंबर्स त तमाम कम जा आहिनि। छा हे सिर्फ 1 खां 10 ताईं जी पोजीशन ॿुधाइनि था? न टर्टू, हे त हलंदा वेंदा आहिनि। जीअं 11 नंबर जी पोजीशन जी 11, 12 नंबर जे लाइ 12, पोइ 13, 14, 15 ऐं अड़े तरस, एतिरी जल्दी बि कहिड़ी आहे? थोरो असांखे बि त कोशिश करण ॾे। ठीकु आहे, त हाणे तव्हां 15 खां पोइ नेक्स्ट 5 कैरेजेस जा ऑर्डिनल नंबर्स ॿुधायो। Identify the position of next 5 train carriages after 15th using ordinal numbers. बिल्कुल सही। 16 नंबर जी पोजीशन खे असां 16th चवंदा आहियूं, 17 खे 17th, 18 खे 18th, 19 खे 19th, 20 खे 20th। छा तव्हांजो जवाब मुंहिंजे जवाब जहिड़ो हुयो? ज़बरदस्त। अचो, असां तुंहिंजी फर्स्ट अचण जी ख़ुशी में पार्टी कयूं था।